पाक सरज़मीन जे सरबराह मुस्तफ़ा कमाल कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त MQM वटि 7 सीटूं आहिनि जंहिंसां हू हुकूमत किराए सघनि था। हुन चयो त MQM धोखेबाज़ी वारी आदमशुमारी खे क़बूल करे वरितो आहे। मुतहदा जा मेंबर अख़लाक़ी नोट लिखी काबीना में वेठल आहिनि। संदन चवणो हो त MQM वारा पाण खे बचाइण लाइ हुकूमत सां गॾु आहिनि। मुतहदा अलॻि थी त आदमशुमारी जो फ़ैसिलो वापसि थी वेंदो। पीटीआई की वफाकी हुकूमत के इस जुर्म में MQM को बराबर का शरीक समझती है और हम समझते हैं कि MQM के पास आज जो 7 सीटें हैं वो 7 सीटें इतनी पावरफुल हैं कि ये हुकूमत को गिरा सकते हैं। अगर ये सीरियस होकर अगर सिर्फ उनको ये अंदिया देते कि ये काम ना करो, हम तुम्हारी हुकूमत छोड़ देंगे, पीटीआई की मजाल नहीं थी कि पीटीआई ये काम करती। मुस्तफ़ा कमाल चयो त मक़ामी चूंडूं आदमशुमारी जे नतीजनि खां सवाइ बि मुमकिन आहिनि। कंहिं जमहूरी हुकूमत मकानी निज़ाम न ॾिनो आहे। हिन चयो त हमेशह आमिरनि अख़्तियारनि जी हेठीं सतह ते मुंतक़िली कई। जमहूरी हुकूमत मकानी निज़ाम ॾियण बदिरां मकानी नुमाइंदनि खे घर भेड़ो कयो। संदन चवणो हो त 56,000 काउंसलरनि खे कढियो वियो, पर नवाज़ शरीफ़ न चयो त खेनि छो कढियो वियो। मुस्तफ़ा कमाल चयो त आदमशुमारी जे 5% ऑडिट करे डेटा खे आख़िरी शिकल ॾियणु घुर्जे हा। वफ़ाक़ी सरकार पंजाब KPK ऐं मकानी निज़ाम ख़तमु कयो आहे। हिन चयो त आदमशुमारी वारे मामले ते PSP कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदी। संदन चवणो त PTI हुकूमत को हिकु कम बि ठीकु न करे रही आहे। शहरी सहूलतूं आदमशुमारी जे बुनियाद ते फराहम करणियूं पवंदियूं आहिनि। पाक सरज़मीन जे सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो त खेनि ख़बर आहे त ट्रांसपोर्ट, स्कूल ऐं इस्पतालुनि जी केतिरी ज़रूरत हूंदी आहे। PSP सरबराह चयो त आदमशुमारी जे नतीजनि ख़िलाफ़ 10 जनवरी ते कराची में रैली कढी वेंदी। हिन चयो त कराची जे दुरुस्त नमूने गणप कराइण लाइ हर हद ताईं वेंदासीं। अगले इतवार के दिन 10 जनवरी सन 2021 को शायर फैसल नर्सरी से पाकिस्तान हाउस से लेकर हम प्रेस क्लब तक एक बहुत ही बड़े अवामी रैली की शक्ल में हम प्रेस क्लब जाएंगे। हम अपना भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराएं और ये फर्स्ट फेज है। इसके अलावा हम अपने मराहिल तय करते चले जाएंगे उस वक्त तक जब तक हमारी जायज बात नहीं मानी जाएगी। MQM पंहिंजी ड्राई क्लीन कराए रही आहे, पर कारकुननि खां को बि पुछण वारो नाहे।